ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठट्टो खां रिपोर्ट करे अकबर दिलवानी। ठट्टो नाली जेका मकली वाटर सप्लाई ऐं सोसाइटी मकली आसपास जे ॻोठनि खे पीअण जो पाणी सप्लाई करे थो। ही नाली टाउन कमेटी मकली जे कंट्रोल में आहे, जंहिंजी का बि सार संभाल नथी कई वञे, जंहिंमें लोकल ज़मींदार गटरनि जो पाणी जो निकाल करे छॾियो आहे ऐं उहो पाणी मकलीअ जे पोश इलाइक़नि सोसाइटी कची आबादी सरकारी कॉलोनी डिप्टी कमिश्नर ऐं सेशन जज ऐं एसएसपी ऐं सभिनी हेडक्वार्टरनि में ऑफिसरनि जे बंगलनि में बि पाणी सप्लाई थिए थो। मकलीअ जे पसकिदा जे सभिनी ॻोठनि खे इन ई नालीअ मां पाणी सप्लाई कयो वञे थो। हिन पाणी पीअण सां केतिरा ई ॻोठ मकलीअ जे रिहायशी कची आबादी जा माण्हू पेट ऐं बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि, जंहिंजे करे साई हेपाटाइटिस गैस्ट्रो जिगर जी बीमारियुनि जा केस वधी विया आहिनि। अस्पताल में रश वधी वई आहे। एवान साहब ठट्टो जे टीम जॾहिं मकलीअ ते ठट्टे नाले ते विया त ॻोठणनि दाहूं कंदे चयो त असां काफ़ी दफ़ा चेयरमैन टाउन कमेटी चए डिप्टी कमिश्नर ऑफिस में दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि लेकिन को बि इन ते ध्यानु कोन थो ॾिए। असांजो मुतालबो आहे त हिन ज़मींदारनि ते फौरी तौर क़दम खणी गटर लाइन बंदि कराई वञे, असांखे साफ़ पाणी फराहम कयो वञे त जीअं असांजा बचा हिन मां पैदा थींदड़ बीमारियुनि मां बची सघनि।